जंहिं ॼमण सां ॿुधायो आहे कंहिंखे दुनिया खे ॿुधायो आहे दुनिया वारो हिन महबूब खे तव्हां नथा सुञाणो मां हिन खे असुल खां सुञाणण वारो यार यार खे सुञाणंदो आहे ॻाल्हि ॻाल्हि सुञाणंदो आहे इहो ई सबब आहे सुहिणो अब्दुल कादिर जीलानी हसनी बि आहे हुसैनी बि आहे उन बि ॼमण सां रमज़ान जो चंड सेखारियो आहे या ॾेखारियो आहे कोन ॾेखारियो आहे ॼमण सां रमज़ान खे सुञातो आहे छो सुञातो आहे छो त जिथे अली आहे उते वली आहे जिथे वली आहे उते अली आहे जिथे अली नाहे उते वली नाहे जिथे वली नाहे उते अली ॻाल्हि समझ में आई हाणे सॼी दुनिया खे वञी ॻोल्ह वली उते मिलंदे जिथे अली अली हूंदो ऐं जिथे अलीअ जो प्यार नाहे उते वलीअ जो वजूद ई कोन्हे सॼी दुनिया में घुम भले वली उते मिलंदे जिथे अली हूंदो ऐं अली सुहिणे सां प्यार जीअं महबूब सुभानीअ जे ग़ुलामनि कयो आहे सॼण साईं जे आशिकनि फ़क़ीरनि कयो आहे मशवरनि वारे साईं जे ग़ुलामनि कयो आहे कंबर वारे साईं जे ग़ुलामनि कयो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुहिणे रोश साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे आशिकनि कयो आहे मुंहिंजा दोस्त करूंडी वारे बुज़ुर्गनि कहिड़नि बुज़ुर्गनि जा नाला वठां एतिरो त प्यार उन्हनि कयो आहे ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा बि एतिरो प्यार कयो आहे जो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी सलाम वराए जवाब मिले वालेकुम सलाम ओ मोहम्मद हाशिम ठटवी रोज़े रसूल मां नाले सां जवाब पियो अचे पर शहर जो नालो बि मुंहिंजो मुस्तफ़ा वठी पियो ॿुधाए त ओ मां मुस्तफ़ा जा ग़ुलामो जिथे बि हुजो मां मुस्तफ़ा खां परे न आहियो मां मुस्तफ़ा जे निगाह में हो बस रुॻी हिन दिलि जो कनेक्शन मज़बूत कर पोइ तूं जिथे बि आहीं ईअं न सम्झ त मां परे हां वेठो तूं फर्श ते हैं दिलि तुंहिंजी अर्श ते हूंदी पर हूंदी कॾहिं जॾहिं दिलि जो सौदो कंदे जेकॾहिं दिलि जो सौदो करिणो अथई त पोइ जो वाइदो कर अली उहो आहे जंहिं निमाज़ जो वक़्तु बि कज़ा कोन कयो आहे जवाब ॾे अली उहो आहे जंहिं निमाज़ जो वक़्तु कज़ा कोन कयो आहे मुंहिंजो दिलबर हुसैन उहो आहे जंहिं तीरनि नेज़नि जे विच में बि निमाज़ अदा कई आहे पोइ जेको हसनैन करीमैन सां प्यार करण वारो आहे जेको शेरे ख़ुदा सां प्यार करण वारो आहे उनजो निमाज़ सां बि प्यार हूंदो त क़ुरान सां बि प्यार हूंदो छो त मुंहिंजो सुहिणो हुसैन उहो आहे जंहिंजो जिस्म मुबारक करबला जे धरतीअ ते पियो आहे सिर नेज़े ते आहे पोइ रब जे क़ुरान जी तिलावत जारी आहे अल्लाह फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा अल्लाह चए थो मां पंहिंजो इरादो ज़ाहिर थो कयां त मां अल्लाह जो इरादो इहो आहे त ही जेके मां अहल बैत अतहार पैदा फरमाया आहिनि इहे अहिड़ा त पाक आहिनि जो पलीती इन्हनि जे वेझो ई कान्हे अन्कुमुर रिज्स अहलल बैत पलीती इन्हनि जे वेझो ई कान्हे जी वयुतहिरकुम मां अल्लाह उन्हनि खे अहिड़ो पाक करे छॾियो आहे तत्हीरा जो जेको इन्हनि सां प्यार कंदो आहे मां रब उनखे बि पाक करे छॾींदो अल्लाह ताला हसनैन करीमैन जो प्यार तव्हां असांखे नसीब फरमाए पंजतन पाक जो प्यार नसीब फरमाए चइनि यारनि जी अज़मत अल्लाह ताला तव्हां असांखे अदब ऐं अज़मत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आले रसूल असहाबे रसूल ऐं मुंहिंजा दोस्त औलिया अल्लाह सां निस्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह जिथे बि हूंदो तुंहिंजो बेड़ो पार हूंदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुस्तफ़ा जाने रहमत पेला सलाम मगे बज़ में हिदायत पेला जिसहानी घड़ी चमका तैबा का चाँद जिसहानी घड़ी चमका तैबा का चाँद उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे वो जुबान
जिसको सब कुन की कुंजी कहे उसकी नाफिल हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ह बज़ में हिदायत पे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। दुआ घुरण खां पहिरीं गोठ नवा तगर में फकीर अब्दुल हमीद मल्लाह जी दावत में अचण वारो मोहम्मद अब्दुल हमीद हो हाँ मियां मोहम्मद अमीन अल्लाह ताला उनखे सलामत रखे। मोहम्मद अमीन मल्लाह जी दावत ते अचण वारो तव्हां सभिनी खे हिन फकीर सजण साईं जे गुलाम जे तरफ़ खां दावत आहे। मथियों महीनो नवंबर जो कहिड़ो महीनो नवंबर 23-24 नवंबर हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह ताला अलैहि जो सालियानो उर्स मुबारक दरगाह अल्लाहबाद शरीफ कंडियारो में थी रहियो आहे। सॼी जमायत खे दावत आहे हिकु दफ़ो अचो मुंहिंजे सजण साईं जो चलवन जो दीदार कयो चलण जी रफ़्तार ॾिसो गुफ़्तार ॾिसो इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थी वेंदो। पोइ जे ॻाल्हि सम्झ में अचे त दिलि जो सौदो कयो अचिजां भला जे सम्झ में न अचे त बाज़ार मुस्तफ़ा ख़रीदार ख़ुदा का बि ज़बरदस्ती न आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलना जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। दिलनि जा हाल ॼाणंदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब मौला सां सभिनी किननि कोझड़नि जे दिलनि जूं नेक तमन्ना पूरियूं फरमा। मौला करीम फकीर मोहम्मद अमीन जी सजायल महफिल या अल्लाह पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा। ही कयल ख़ैर हसनैन करीमैन सां मोहब्बत ऐं इश्क जी अक़ीदत मौला पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। हसनैन करीमैन जे सदके मुंहिंजा मौला ही जेतिरी जमायत आई आहे पंहिंजे झोलनि में दिलनि जे झोलनि में जेके सवाल खणी आहिनि मुंहिंजा मौला सभिनी जा सवाल पूरा फरमा। सभिनी खे हरमैन शरीफैन जो दीदार नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। ख़ुसूसी दुआ घुरो मुंहिंजा करीम रब असांजे कश्मीर जे मुस्लमान भाइरनि जी पारत या अल्लाह बेयारो मददगार तुंहिंजे अर्श जे हेठों मुंहिंजा करीम रब ताहें पुकारे रहिया आहिनि। दुनिया में ज़ुल्म हली रहियो आहे कोई उन्हनि जो यारो मददगार थियण लाइ तयार न आहे। ओ मुंहिंजा मौला अर्श तां खां पंहिंजी मख़लूक मोकिल उन पंहिंजे महबूब जे आशिकनि जे बचड़नि औरतुनि जी इज़तुनि नंगनि जी हिफ़ाज़त फरमा। मुंहिंजा मौला उन्हनि जे ईमान जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह इन ज़ालिम मोदीअ जे नापाक इरादनि खे ऐं उन जे साथियुनि जे नापाक इरादनि खे नीस तो नाबूद बना। इस्लाम जो दीन इस्लाम दीन जो बोल बाला फरमाए। मुंहिंजा करीम रब मदीने वारे मीर जे गुलामनि खे सलामती अता फरमाए। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह। हाणे दोस्त सब वेही रहो जेको मुंहिंजो टाइम हो तव्हांखे तव्हां वेहो नंगर खाओ।